चूहड़ जमारी मां शाहिद हुसैनी जी रिपोर्ट मुताबिक़ हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम ऐं शुहदाए करबला जे 40 जे मौक़े ते मरकज़ी इमाम बारगाह लाड़ो फ़कीर मां सोगवारनि जो रिवायती मातमी जुलूस वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां बरामद थियो। जुलूस में सभई अज़ादारनि शिरकत कई जेके नुहा ख़्वानी सीना ज़नी ऐं मातम कंदे मुक़रर रस्तनि तां गुज़रंदा हैदरी चौक पहुता जिते मजलिस अज़ा मुनक़िद थी वई। हैदरी चौक ते ख़िताब कंदे फ़िदा हुसैन फ़िरदौसी चयो त हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी अज़ीम क़ुर्बानी क़यामत ताईं हक़ इंसाफ़ सबर इस्तक़ामत ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ बीहण जो लाज़वाल पैगाम आहे। हिन चयो त वाक़िआ करबला इंसानियत लाइ हिकु रोशन मिसाल आहे जंहिंमां हर दौर में हक़ जो साथ ॾियण ऐं बातिल आॾो न झुकण जो दर्स मिले थो। 40 जे जुलूस दौरान शहर जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में सोग जी फ़िज़ा क़ाइमु रही जॾहिं त अज़ादारनि लाइ सबीलुनि ऐं नज़र न्याज़ जो पिणु इहतमाम कयो वियो। जुलूस जे मौक़े ते अमन अमान बरक़रार रखण लाइ पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारनि तरफ़ां सिक्योरिटी जा इंतिहाई सख़्त इंतज़ाम कया विया हुआ। जुलूस जे रस्तनि ते पुलिस जी वॾी नफ़री मुक़रर थी वई जॾहिं त दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते निगरानी सख़्त कई वई।